कारूंजर जबल 2.5 अरब साल पुराणो जबल आहे। कारूंजर दरअसल एक बरंदड़ जबल हो। कारूंजर सिंध जे ओभर ॾखण सरहद ते मौजूद आहे। कारूंजर एक पहाड़ी सिलसिलो आहे जेको कारूंजर समेत 45 पहाड़िन ते मुश्तमिल आहे, जंहिंमें खारसर वारी टकरी पिणु अची वञे थी। कारूंजर में गुलाबी ऐं सुरमई रंग जो फितरी तौर ते तराशल पत्थर आहे। कारूंजर जी कुल एराज़ी 20,100 एकड़ आहे। हिते कुल 108 तीर्थ आस्थान, मज़हबी इबादत गाहूं तोड़े ॿिया तारीख़ी माॻ आहिनि। कारूंजर जीन धर्म तोड़े हिंदू धर्म जो आमाजगाह पिणु रहियो आहे। कारूंजर में केतिराई वण ऐं ॿूटा थियनि था, उन्ही सां गॾु केतिरनि ई झंगली जानवरनि लाइ पनाहगाह पिणु आहे। रूपले कोलीअ जे हिन देश में हर साल केतिराई सियाह घुमण लाइ अचनि था। नंगर पार्कर जे ॻोठ ॼाम खान वांडीअ जे भर में चीनी मिटी पिणु निकिरे थी, लेकिन मक़ामी माण्हुनि खे टके जो फ़ाइदो कोन्हे। कारूंजर पहाड़ी सिलसिले जी चौधारी कुल 28 नंढा वॾा डैम ठहियल आहिनि, जंहिं ते लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। जेकॾहिं कारूंजर खे रोज़ानो सवा सेर सोन पैदा करण वारी साहिमीअ में ॾिसिजे त सवा सेर सोन जी रोज़ाना क़ीमत 10 करोड़ 20 लख थींदी। पर अफ़सोस, रूपले कोलीअ जे देश जो कारो कोली अॼु हिकु कपिड़े में जबल जी चोटीअ ते सीटियूं हणी ॿकरियूं चारे थो, पर उन्हनि जी सिहत, तइलीम, रोज़गार ऐं सहूलियतनि जो को बि जोॻो बंदोबस्तु नाहे। हर ॿिए ॾींहुं कारूंजर खे कटे वेकिरो करण जी ॻाल्हि कई थी वञे, लेकिन समूरी सिंध उन संगीन मामले ते सरापा एहतजाज बणियल आहे। अलमयो इहो आहे त एला ऐवाननि में वेठल मक़ामी चूंडियल नुमाइंदा बि कारूंजर लाइ कुझु बि नाहिनि करे सघिया। हर सिंधवासी हुकूमत खां इहो मुतालबो थो करे त कारूंजर खे नेशनल हेरिटेज जो दर्जो ॾियारण लाइ यूनेस्को खे ख़त लिखियो वञे त जीअं तारीख़ी वरसो महफ़ूज़ बणिजी सघे। कारूंजर में गुगराल तोड़े नायाब नस्ल जे वणनि जी वाढीअ ते पाबंदी लॻाई वञे। कारूंजर में झंगली जीवत, नायाब नस्ल जे जानवरनि तोड़े पखियुनि जे शिकार ते पाबंदी लॻाई वञे। कारूंजर मां निकिरंदड़ चाइना किले जी रॉयल्टी जे मुद में सुठा स्कूल ऐं इस्पतालूं खोलियूं वञनि। कारूंजर में सियाहत खे फ़रोग़ ॾियण लाइ मक़ामी माण्हुनि खे नंढनि कारोबारनि तोड़े होटलिंग बाबति ट्रेनिंग ॾिनी वञे त जीअं सियाह सवलाईअ सां कारूंजर घुमी सघनि। कारूंजर जे तारीख़ी माॻुनि, तीर्थ आस्थाननि ऐं गुमनाम जायुनि बाबति मवाद छपाइण घुर्जे, जीअं माण्हू कारूंजर जी तारीख़ी तहज़ीब खां वाक़िफ़ थी सघनि। KM समेजो मिठी।